अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब मुरजो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॾेखारींदुसि कामयाब तरीन सिंधी यूट्यूबरनि जा चैनल। हीअ वीडियो यूट्यूब सां रिलेटेड आहे ऐं उन खां अलावा तव्हांखे उहे चैनल बि ॾेखारींदुसि जेके तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि सिंधी ॿोलीअ में ऐं मुंहिंजी नज़र में त हो फ्यूचर जा कामयाब तरीन चैनल आहिनि ऐं कुझु ऑलरेडी कामयाब तरीन चैनल आहिनि। सो कुझु उर्दू में कमु कनि था, कुझु अंग्रेज़ी में, कुझु सिंधी में, जेके असल में सिंधी माण्हुनि जा ई चैनल आहिनि ऐं उहो कामयाब तरीन चैनल आहिनि। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी, पाकिस्तान जो वॾे में वॾो मोटिवेशनल स्पीकर साईं महिरबान शाह, ऐं पाण हुनखे काफ़ी फॉलो कंदो आहियां छो त मौला अली अलैहिस्सलाम जा क़ौल ॿोल ॿुधाईंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे जेके मतिलबु दिलि ते लॻी वेंदियूं आहिनि। सो साईं महिरबान अली शाह जेको सिंधी आहे टनी महमद ख़ान जो आहे ऐं पाकिस्तान जो वॾे में वॾो मोटिवेशनल स्पीकर हुनखे चइजे त वधाउ कोन थींदो, छो त हू 5 मिलियन सब्सक्राइबर्स जे क़रीब अचण वारो पहिरियों सिंधी यूट्यूबर आहे। ऐं उनखां पोइ खुजली फैमिली जे नाले सां तव्हां चैनल ॾिठो हूंदो जेको रज़ा समय जो आहे, त उहो बि हिकु सिंधी आहे ऐं काफ़ी वॾो यूट्यूबर आहे। ऐं ॿियो हिकिड़ो वॾो यूट्यूबर आहे साईं उमरान अली ॾिना, ऐं जंहिंजो चैनल ते वञी करे मूं सुवालु कयो साईं तव्हां सिंधी आहियो, त हुन चयो जी बिल्कुलु आउं सिंधी आहियां। सो उहो बि हिकु वॾो चैनल आहे ग्राफिक डिज़ाइनिंग जे हवाले सां जेको पिणु सिंधी आहे। ऐं उनखां पोइ सिंधी यूट्यूबरनि जा सिंधी चैनल आहिनि जीअं सोराब सुमरो, अली गुल मल्ला ऐं उनखां अलावा आसिफ पौड़ वग़ैरह वग़ैरह। ऐं उनखां अलावा सभई तव्हां ॾिसी सघो था त इहे टोटल सिंधी यूट्यूबर आहिनि जेके सिंधीअ में कंटेंट ठाहींदा। सोराब सुमरो विच में उर्दू में कंटेंट ठाहिण जी कोशिशि कई, सोराब सुमरो विच में चयो त आउं उर्दू में कमु करे ॾिसां, वरी बि उन सिंधीअ में कमु करणु शुरू कयो। सो इहो हूंदो आहे थोरी कंसिस्टेंसी। ऐं उनखां अलावा कुझु अहिड़ा सिंधी यूट्यूब चैनल आहिनि जेके सिंधीअ में आहिनि ऐं उहो मुंहिंजी नज़र में तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। तव्हां उन्हनि जा चैनल ॾिसो, तव्हांखे उहो पसंदि अचनि था या न, ऐं तव्हांखे ॾेखारिनि थो हर हिकु। इन्हनि मां को बि मुंहिंजो दोस्त न आहे, कंहिंसां मुंहिंजो वास्तो न आहे। ऐं जेकॾहिं तव्हां वञी उन्हनि खां पुछंदो तव्हां सां महबूब जो राब्तो आहे या तव्हां महबूब खे तव्हां मुंहिंजे चैनल जे लाइ प्रमोट जे लाइ कुझु चयो आहे कॾहिं, बिल्कुलु बि न। आउं सुञाणा ई कोन हुननि जा, नालो थी सघे त मूं सोशल मीडिया ते ॿुधो हुजे, पर हुन सां मुंहिंजो कॾहिं बि वास्तो ई न आहे, कंहिं बि क़िस्म जो को वास्तो ई न आहे। ऐं उन्हनि जा चैनल सुठा ॾिसी करे मूं उन्हनि खे प्रमोट करण जी कोशिशि कई आहे। सो उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो ॾिसूं था उहे कहिड़ा यूट्यूब चैनल आहिनि जेके मुंहिंजी नज़र में तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि सिंधी ॿोलीअ में। ऐं वॾा चैनल तव्हांखे ॿुधायोसि जेके सिंधीअ में आहिनि, ऐं कहिड़ा सिंधी चैनल आहिनि जेके मुंहिंजी नज़र में सुठो कंटेंट ठाहे रहिया आहिनि। तव्हांजी नज़र में के ॿिया हूंदा, बहरहाल मुंहिंजी नज़र में जेके सुठो कंटेंट ठाहे रहिया आहिनि उहे तव्हांखे ॾेखारे थो वठां। त फस्ट उन्हनि मां जेको पहिरियों आहे उहा आहे अता चुनियो। ऐं मुंहिंजी नज़र में लतीफ़ जो बैत आहे त तांजीअ तोरियाऊं तां ऐब निकिता अॻियां, हीअ तांजी आहे, हीअ सॼी हिनखे खॾी चवंदा आहिनि। सिर्फ़ु शाह साईं जा बैत न, बल्कि सिंधीअ में असांजे कल्चर खे आसानीअ सां सम्झाइण जे लाइ उन स्पेसिफिक शइ, उन स्पेसिफिक जॻह ते, उन स्पेसिफिक सिचुएशन में वञी करे शाह साईं जो बैत पढ़ी ऐं उनजो अहिड़े नमूने सां ख़ुलासो ऐं सम्झाणी ॿुधाईंदो आहे जो मूं जहिड़ो अणपढ़ियल माण्हू बि उनखे आसानीअ सां सम्झी ऐं परखे थो वञे त तुरहो छाखे चइबो आहे, ऐं उनखां अलावा ढाटी उठ छाखे चइबो आहे, जेको तव्हां ॾिसी सघो था। ऐं तक़रीबन वीडियोज़ मुंहिंजा ॾिठल आहिनि ऐं सभु आउं लाइक बि कंदो आहियां। हिन जा तक़रीबन 1000 खां वधीक, 1200 खां वधीक सब्सक्राइबर्स थी चुका आहिनि ऐं मुंहिंजी नज़र में फ्यूचर जो कामयाब तरीन चैनल आहे। ऐं ॿियो जेको चैनल आहे मुंहिंजी नज़र में उहो आहे मिस्टर सिंधी जो चैनल। हीअ सिंधी में मोटिवेशनल वीडियोज़ ठाहींदो आहे ऐं उनखां अलावा सोशल इशूज़ जेके समाजी मसइला आहिनि उन्हनि जे हवाले सां बि काफ़ी भलियूं वीडियोज़ ठाहींदो आहे। ऐं हिन जो हिकिड़ो अलॻि रूप आहे, एनिमेटेड वीडियोज़ हूंदियूं आहिनि हिन जूं कार्टून वांगुरु, ऐं तमामु भलियूं वीडियोज़ ठाहींदो आहे। हिन मां काफ़ी सारियूं पॉइंटूं, काफ़ी सारियूं उन्हनि खे तरक़ी जी मंज़िल ॾिए थो। रवायती तौर ते असां उहा अक़लमंद क़ौम आहियूं जेका ख़ुदि पंहिंजे बुनियाद जी वेरी आहे, हसद, साड़, हिक ॿिए खे पोइते धिकण जी चाह असांजी क़ौम खे एतिरो त कमज़ोर करे छॾियो आहे जो असांजे ई शहर। हिते तव्हांखे तक़रीबन मतिलबु त मोटिवेशनल कंटेंट मिलंदो, उनखां अलावा सोशल इशूज़, ऐं हिते काफ़ी ज़बरदस्त क़िस्म जूं वीडियोज़ हूंदियूं आहिनि जेके तव्हां ॾिसी करे
तव्हां पंहिंजे बंदि थियल दिमाग़ जो तालो खोले सघो था। उन खां पोइ हींअर रिसेंटली मूं हिकिड़ो चैनल ॾिठो आहे यूट्यूब ते मिस्टर डिज़ाइनर जे नाले सां, जेको शुरू में शायदि उर्दू में कमु कंदो हुयो ऐं हाणे वरी सिंधीअ में कमु करे थो। बहरहाल उनजो कमु उर्दू में हुजे या सिंधी में हुजे, उन सां पाण जो तालुक़ु न आहे, पाण जो तालुक़ु आहे, कमु उनजो प्रोफेशनल आहे ऐं तमामु बहितरीनु नमूने सां उहो कमु करे थो, जेको सो कमु उनजो जेको जेकॾहिं तव्हां ॾिसंदो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। हीअ इलस्ट्रेटर ते डिज़ाइनूं ठाहिणु सेखारींदो आहे ऐं जेकॾहिं तव्हांजो ग्राफिक डिज़ाइनिंग सां थोरो घणो बि वास्तो आहे त तव्हांजे लाइ हीअ चैनल तमामु कमाइतो साबित थींदो। तव्हां हिन चैनल ते अचो ऐं हिनखे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे सघो था। ओके, उन खां पोइ ॿियो चैनल आहे जेको आहे सिंध कल्चर डिपार्टमेंट वारनि जो, ऐं हिन जो कुझु वीडियोज़ हिन जो जेको कंटेंट आहे, असल में मुंहिंजो चैनल चवण जो मक़सदु इहो आहे त हिन जो कंटेंट भलो आहे बसि। ऐं हिते दुनिया जी तरक़ी जे सफ़र वारे खे जी शुरूआति किथां खां थी वग़ैरह वग़ैरह, सॼी डॉक्यूमेंट्रीज़ ऐं काफ़ी ज़बरदस्त फुटेज ऐं सुठी रिज़ल्ट में इहे वीडियोज़ ठाहीनि था। बहरहाल सरकारी आहे। उन खां पोइ वादीअ मेराण जो ॿियो चैनल आहे वादीअ मेराण, द वैली ऑफ मेराण। सो हीअ चैनल बि तमामु भलो आहे ऐं हिते हीअ नंढिड़ो तमामु बहितरीनु वीडियोज़ ठाहींदो आहे साइंस जे हवाले सां। कुझु हिन जा वीडियोज़ प्रैक्टिकल्स हूंदा आहिनि, कुझु हिन जा वीडियो जेको सो थ्योरी जे मुतालिक़ हूंदा आहिनि, कुझु हिस्ट्री जे हवाले सां। बहरहाल साइंस जे हवाले सां ऐं जेके प्रैक्टिकली वीडियोज़ जेके हूंदा आहिनि, कुझु लाइफ हैक्स वग़ैरह तमामु बहितरीनु हूंदा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था हीअ हिकिड़ी पेन खे टच स्क्रीन ते हलाइण जे कम में आणींदो। सो मोबाइल जी तार कढे पियो ऐं सिंधी में हूंदा आहिनि हिन जा वीडियोज़ ऐं तमामु भला हूंदा आहिनि। ऐं हीअ साॻियूं वीडियो ही जेकॾहिं कंहिं ॿी ॿोली में ठाहिया त शायदि हिनखे सुठा व्यूज़ मिली वञनि हा। बहरहाल हिन जो मूं वांगुरु शायदि शौक़ु आहे सिंधी में वीडियोज़ ठाहिण, ऐं हेठि हिन जो टाइटल बि अंग्रेज़ी में लिखियलु अथसि। ठीकु आहे, सिर्फ़ु थंबनेल ते सिंधी में लिखियलु आहे ऐं थंबनेल ते ॿी ॿोली बि लिखी पियो सघियो। सो ही तव्हां ॾिसी सघो था ऐं आउं हुनखे सलाह ॾींदुसि थंबनेल ते, ऐं हिन टाइप जो जेकॾहिं उहो लाइफ हैक जो वीडियो ठाहे थो त थंबनेल ते कुझु बि लिखणो न आहे, जस्ट फ़ोटो रखी छॾिणो आहे। ओके, हुन सां ईअं थींदो त हर ॿोली वारो ॾिसी सघे थो हुनखे। ऐं उन खां पोइ जेको टियों चैनल आहे उहो आहे सिंध विजन टीवी जे नाले सां, ऐं हीअ तमामु अक़िल वारियूं ॻाल्हियूं कंदो आहे। सो इहे बि साइंस जे हवाले सां हूंदियूं आहिनि। सिंध विजन टीवी तां आउं आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फ़नकारो। मौजूद नाज़रीन, इंसान हिन काइनात में सोचींदड़ ऐं कुझु न कुझु तख़लीक़ कंदड़ साह वारो आहे, ऐं उन सोच जे ई सबबु ऐं उन तख़लीक़ जे ई सबबु यादि रखो तव्हां बि साह वारा आहियो ऐं सोचे सम्झी सघो था। हीअ चैनल जेकॾहिं तव्हांजे कम जो आहे, अची करे हिनखे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो। सही आहे। उन खां पोइ जेको चैनल आहे उहो आहे सिंधी इंफो, ऐं हीअ चैनल जेको हाणे 10,000 सब्सक्राइबर्स ते पहुची वियो आहे। ऐं हिन चैनल जो कंटेंट छा आहे तव्हांखे ॾेखारे थो वठां। हीअ हिन तरह जो कंटेंट रखंदो आहे जेको मूंखे इंतिहाई पसंदि आहे। हिन में कंहिं बि वीडियो में रूबरू न आहे आयो, ऐं बसि हीअ जेको सिंध ज़्यादातर ट्रेंड हलंदो आहे उन ते वीडियो ठाहींदो आहे, या वरी हिनखे जेको सुठो मवादु चढ़ंदो आहे त इहो हुन ते वीडियो ठाहे छॾींदो आहे ऐं तमामु भला वीडियोज़ ठाहींदो आहे। तव्हां हुनजो चैनल ज़रूरु ॾिसिजो, सिंधी इंफो लिखी सर्च कयो ऐं 10,000 खां वधीक सब्सक्राइबर्स आहिनि हिन जा। ऐं बाक़ी चवंदो आहे आउं आहियां अब्दुल क़यूम ई आहे, ख़बर न आहे। ऐं उन खां पोइ जेको चैनल आहे उहो आहे ऐं हीअ जेको चैनल आहे हिनखे मूं लास्ट में हिन जे करे रखियो, काफ़ी माण्हू कॉमेडी ऐं एडल्ट कॉमेडी तव्हां सम्झी सघो था। सो हुनखे मिलाए करे जेको ठहे थो हुनखे चइबो आहे रोस्ट या रोस्टिंग या इन टाइप जो जेको कंटेंट आहे उहो सिंधीअ में ई पहिरियों चैनल आहे जेको रखे थो ऐं तमामु बहितरीनु अंदाज़ में रखंदो आहे। मतिलबु त हिन शुरू खां वठी मूंखे बि बच नाहे कयो, बहरहाल उहा अलॻि शइ हूंदी आहे। बहरहाल हीअ सुठा वीडियोज़ ठाहे थो हिन चैनल जे मालिक। बहरहाल
हुन खां पोइ तव्हांखे दुनिया जो सभ खां वॾो ऐं सिंधी अस्सलाम वालेकुम। जो सभ खां वॾो चैनल टेक्निकल चैनल ॾेखारण वारो आहियां, जेको तव्हां जेकॾहिं अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त पोइ तव्हां छा पिया करियो। हिते तव्हांखे हर तरह जा टेक्निकल वीडियोज़ मिली वेंदियूं ऐं उन खां अलावा हिते तव्हां कमेंट करे उनजो फौरी तौर ते रिस्पॉन्स हासिलु करे सघो था। ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब करण सां तव्हांजी ज़िंदगी आसान थी वेंदी ऐं ईंदड़ सभु मुश्किलातूं ख़तमु थी वेंदियूं ऐं कंहिं बि क़िस्म जो को टेक्निकल सुवाल आहे त उनजो तव्हांखे पहिरीं जवाबु मिली वेंदो। तव्हांखे मुंहिंजे चैनल ते अचिणो आहे ऐं जंहिं बि हवाले सां तव्हांजो मिसाल तौरु पिक्सल आर्ट जे नाले सां तव्हांजो को सुवालु आहे या काइनी मास्टर मुतालिक़ को सुवालु पुछिणो आहे त काइनड़ो मास्टर ऐं हुते लिखी सघां थो मास्टर ऐं इंटर कंदुसि त उन सां रिलेटेड उन सां मिलंदड़ जुलंदड़ जेके बि मुंहिंजियूं वीडियोज़ हूंदियूं तव्हां आसानीअ सां ॾिसी सघो था। सो हिननि सभिनी वीडियोज़ खे तव्हां ॾिसो। हीअ हिन काइनी मास्टर जे हवाले सां तव्हांजे सुवाल जो जवाबु मिली वेंदो। जेकॾहिं तव्हांजो ऑडियो जे मुतालिक़ को सुवालु आहे त आउं ऑडियो रिकॉर्ड कीअं कंदो आहियां, तव्हां हुते ऑडियो लिखो, ठीकु आहे, ऐं पोइ तव्हां मूंखां पुछी सघो था। हे सभु ऑडियो जे हवाले सां मुंहिंजा वीडियोज़ आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां वीडियो जे नाले सां पुछो था, व्हाट्सअप जे हवाले सां पुछो था, फेसबुक, यूट्यूब वग़ैरह वग़ैरह, त तव्हां हिते पहिरीं सर्च कयो। जेकॾहिं तव्हांखे उहो वीडियो मिले थो त ॾिसी वठो, जेकॾहिं तव्हांखे नथो मिले तव्हां मूंखे कमेंट में ॿुधायो। जेकॾहिं तव्हांखे ॿी ॿोली में कमु करियो था तॾहिं को इशू न आहे, तव्हां करे सघो था। सिंधी में, उर्दू में, अंग्रेज़ी में, जेकी दुनिया जी ॿोली तव्हांखे अचे थी तव्हां हुन में कमु कयो। वधीक बहितर आहे त तव्हां उर्दू में कमु कयो, छो उर्दू एशिया जी वॾी ॿोली आहे ऐं वीडियो जेकी आहे तव्हांजी उहा ज़्यादा माण्हुनि ताईं वेंदी ऐं तव्हांजा टारगेटेड ऑडियंस वधी वेंदा। सो तव्हां उर्दू में कमु करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हांखे अंग्रेज़ी अचे थी त इंटरनेशनल ॿोली आहे, तव्हां उन में कमु कयो। सो आउं सिंधी में कमु कंदो आहियां, उनजो मतिलबु इहो न आहे त मूंखे ॿियूं ॿोलियूं कोन थियूं अचनि। हुनजो मतिलबु इहो ई आहे सिंधी में कमु करणु मुंहिंजो शौक़ु आहे। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई, वीडियो खे लाइक कयो, पंहिंजनि दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो ऐं हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो पोइ यार मुंहिंजे कमु करण जो को फ़ाइदो ई न आहे। को बि आयो आहे हिन वीडियो जे हवाले सां या तव्हांजो को चैनल आहे जेको यूनिक कंटेंट रखे थो, तव्हां मूंखे कमेंट में ॿुधाए सघो था। ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं ईंदड़ हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं आसानी सां पहुचंदी रहे। अमला तो तव्हां साॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।